जो पेपरी जो वक्त थियो आ टियों दफो न जो अबो आयो बचा हाने हल साईं जन फरमाए तबा हाने भली वठी वनीस अर्ज की या रसूल अल्लाह फजर का वठी है ज़ोहर जो टाइम थियो आ तवा इते वेठा आयो बारन सां रांद पिया खेडो ओ मुजा महबूब छा माजरा है मां दफा पुट के वठण आयुस उनके इजाजत न दिनव मुझे लजपाल नबी फरमायो जेडी मल तू पंजे बच्चे के वठण आए उन सा गड एकड़ो यतीम बार होयो जो रांद पियो खेडे मुखे रहम आयो जे तू पंजे पुट के वठी विंदे तो न यतीम बचड़े के पंजो अबो याद इंदो पंजो बाबो याद इंदो मुखे हया अचे मुखे रहम पियो अचे तो न यतीम बच्चे के का तकलीफ न पहुंचे तडे मुचो तो भली जैसी वो यतीम बार बैठो आ त मां मोहम्मद करीम बैठो रह वरी जो सुभान अल्लाह तने कुरान फरमायो वमा अरसलना का इल्ला रहमतल लिल आलमीन मुझा महबूब अल्लाह तोखे जहानन जेला रहमत बनाए मोकलियो आहे तोखे दुनिया वारन जेला सहारो बनाए मोकलियो आ मददगार बनाए मोकलियो आ बिन जो हक दोखी बनाए मोकलियो आ दुनिया वारन जा दर्द सूर लाहण वारो बनाए मोकलियो आ ओ मुझा नबी मु अल्लाह तोखे रहमतल लिल आलमीन बनाए मोकलियो आहे इसो केडी भली आदत आ बिन जो हम दर्द थियण बिन जो हट दोखी थियण रहम दिली करण बिन सा प्यार करण बिन जा दुख लाहण केडो वडो फेल आ जो इन फेल के अल्लाह पान कुरान में बयान कयो असा जी आदत चाहे अपना झुगा वसे कोई रोवे भावे हसे पाड़े वारे जो ख्याल ना है को बुखारो बैठो आ तुझे मोहल्ले में का बेवा है को यतीम आ को गरीब आ तुखे उन जी परवाह ना है मिठा इहो अमल पुछड़ो आ भलो अमल हुआ जो तू खैर ख्वाह थी बिन जी मदद करण वारो बणजी वने मुझे नबी जा फरमान चो त आगे बुधाया मुझे महबूब छा तो फरमाए पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या साईं करीमन फरमायो गौर से हदीसों बुझजो तवा के ने ते अमल करनो तेसी तवा के इन दरगाह का बाहर न छडींदुस जेसी मुसा वायदो न कयो ते न ते अमल न कंदो थकरी त कोन पे आयो अन्या तो 40 मिनट थिया इयर ही थकल थकल दा लगो कलाक पूरो अन्या तकरीर करनी आ वेंदो या बेवफाई करे भजी विंदो रब खुश कंदो तांगे अल्लाह आबाद कंदो सुभान अल्लाह बुखारी मुस्लिम अबू दाऊद जी हदीस हजरत सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रदियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए अल मुस्लिमो अखुल मुस्लिमे हिकड़ो मुसलमान बे मुसलमान जो भाव आहे एक मुसलमान बे मुसलमान जे भाव मिसला ला यज़लिमुहु वला युस्लिमुहु न उन ते जुल्म कंदो आ न उन सा ज्यादती कंदो आहे मुसलमान बे मुसलमान ते जुल्म नाहे कंदो ज्यादती नाहे कंदो बल्कि हबीबन फरमायो मन कान फी हाजत अखी कान फी हाजती जो बे मुसलमान जी का हाजत पूरी करे को कम पूरो करे त अल्लाह वरी उन जो हाजतूं पूरियूं कंदो आहे सुभान अल्लाह
हबीबन करीमन फरमायो वमन सतर मुस्लिमन सतरहुल्लाहु यौमल क़ियामते जेको बिन जा ऐब लिकाए बिन जा धक धके के गलती कंदे दिसे के जो ऐब थींदे दिसे के में गलती आहे के में ऐब आहे पर लिकाए छडे बिन के नथो बुधाए हबीबन फरमायो त अल्लाह क़यामत में उन जा हर ही ऐब लिकाए छडींदो के लिखी लिखी अमल कई लिखी लिखी गुनाह कई उते क़यामत जे ॾियारे सब अमल ज़ाहिर थींदा तुझो अब्बो बीठल हुंदो अम्मा बीठल हुंदी यार बीठल हुंदा दोस्त बीठल हुंदा बुधा जेको लिखी अमल कई तू हिते ज़ाहिर नथो करण चाही जने क़यामत जो ॾियारो थींदो वो तुझो लिखल ऐब ज़ाहिर थी पवे लिखल ऐब माण्हुनि जे मथां निर्वार थे त केॾी शर्मिंदगी जी ॻाल्हि हूंदी केॾी तुंहिंजे लाइ बाइसे नफ़रत लूंदी मिठा जे चाही तो त तुंजा ऐब अल्लाह लिकाए छडे त बिन जा धक ठकण वारो थी त रब तुंजा ऐब लिकाए छडींदो हिकड़न जी आदत होंदी आ असा वाला जे ARY न्यूज़ जियो न्यूज़ साईं मुजा BBC लंडन उन्हनि खां बि 5 रचवे वधीक हूंदा शल्लन के जो ऐब दिसन सॼे गोठ में ढंढोरो पिटींदा नानी छती वांगुरु वा फिलाणे हिय कयो आओ आई है कि न कोने को आदत पणजी वई आ माण्हू जी 5 ॼणा वेहंदा त ॿिए जा ऐब फलोरींदा 5 ॼणा वेहंदा टे जी गिला कंदा वरी हिकड़ो ॼणो उथी वेंदो त 4 ॼणा वरी उन उथण वारे जी गिला कंदा महफ़िल सागुणी आहे 5 ॼणा वेठा आहिनि 4 ॼणा हिकड़ो ॼणो उथी वञे त उन उथी वञण वारे जी गिला कंदा वरी चैन मजा हिकड़ो उथी वञे त 3 वरी उन जी गिला कंदा त हे बेड़ो उठिए पोयां गिला न कयो ऐब लिकायो त रब तव्हां जा ऐब लिकाए छॾींदो मुझे नबी फरमायो जेको तुझे सामो ॿिए जा ऐब थो खोले पक ॼाण त वो तुझो सजण नाहे ॿियनि जे साम्हूं तुंहिंजा ऐब खोलींदो हूंदो ॿियनि जे साम्हूं तुंहिंजी गिला कंदो हूंदो जेको तुंहिंजे साम्हूं ॿियनि जा ऐब थो खोले उनखे झल अदा मुंहिंजे साम्हूं ग़ीबत न कर गिला न कर मां मोहम्मद मुस्तफ़ा करीम जो आशिक आहियां अजा जोर सा जो सुभान अल्लाह महबूबन करीमन फरमायो त इन लिल्लाहि खल्कन खलकहुम लिल हवा लिहवाई जिन्नास हिकड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिनखे अल्लाह पैदा ई इन जे लाइ कयो आहे जो उहे ॿियनि मिस्कीननि जी वञी मदद कनि साईं करीमन फरमायो जेकरे तो वट को हाजत खणी अचे तो दादा मुझी मदद कर फिलाने वट सिफारिश कर हल मुझी इन जगह ते तू हलने त कम थी विंदो एड़ा मानू अल्लाह ताला खास मुकर्रर कंदो आ त ये मानू जी वनी मदद कंदा पर जने साईं करीमन फरमायो यफज़उन नास इलैहिम फी हवाइज मानू उन्हनि वटि पंहिंजूं हाजतूं खणी ईंदा आहिनि उलाइकल आमिनून मिन अज़ाबिल्लाह इहे मानू जन वटि मानू पंहिंजूं हाजतूं खणी ईंदा आहिनि तूं ॻोठ जो चङो मुड़ुस आहीं अॻवान आहीं ख़ानदान जो वॾो आहीं पंहिंजे क़ौम जो पंहिंजे मुआशिरे जूं मामलात ऐं परेशानी हल करी थो अल्लाह जे नबी फरमायो त इनखे अल्लाह जहन्नम जी बाहि खां अमन वारो बनाए छॾींदो आहे जहन्नम जी बाहि खां निजात तॾहिं मिलंदी जॾहिं ग़रीबन मिस्कीनन जी हली वञी मदद कंदे सुभान अल्लाह मुझे लजपाल नबी फरमायो हजरत सैयदना इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु राविया साईं ता फरमान मन मशा फी हाजत अखी है कान खैरल लहू मिन इअतिकाफ अशर सिनी गौर से माना बुझो
जेको मानू के गरीब जी हाजत रवाई जेला हले हाजत पूरी न कई थई बस उन सा कच्ची हले थो मानू चवे तो अबा मुजी हाजत कर फलाने खान वट कम फाथला फलाने मुशीर वट ऑफिसर वट कम फाथला हल मुजी मदद कर ये उन जी हाजत जेला हले थो मुझे नबी फरमायो जेके विखू खई विख विख जे बजाए अल्लाह उनके 20 साल इत्काफ वेहण जो अजर अता फरमाइंदो आहे पर जेको हबीबन करीमन फरमायो मन इत्कफ यौमन इब्तिगा वजहिल्लाह जेको हिकड़ो दी इत्काफ वेहे हिकड़े दी जेला अल्लाह जी रजा जेला इत्काफ वेहे जअल्लाह बैनहु व बैन अन्नार सलास खनादिकिन उन जे ऐ जहन्नम जे विच में अल्लाह टे खंदकुन जो मुफासलो रखंदो कुल्लु खंदकिन अबअद मिम्मा बैनल खाफिकैन हिकड़ी खंदक जमीन ऐं आसमान जे विच जेडी वडी आहे हिकड़े दी जो इत्काफ तोखे 20 साल टे खंदकू हिकड़ी खंदक जमीन आसमान जेडी वडिया जहन्नम का परे करे छडींदो पर तू के मुसलमान जी हाजत रवाई करी के मुसलमान जी मदद करी उन सा कच्ची हली मुझे नबी फरमायो तो उनके 20 सालन जे इत्काफ जो सवाब अता कयो वींदो सुभान अल्लाह आने बुधा त केदो जहन्नम जी बाह का दूरी नसीब थी वई अन्या बी हदीस हबीबन करीमन फरमायो ले अयमशी अहदुकुम मा अखी फी कज़ाए हाजतिही जेको पंजे भाव जी हाजत रवाई जेला निकरे हाजत रवाई करण जेला उन सा गड जी हले व अशार बि उसबुही पंजी अशदांगुर सा इशारो कयन अफजल मिन यातिफ फी मस्जिदी हाजा शहरैन महबूबन पानी मस्जिद नबवी दे इशारो कयो फरमाइन था जेको मानू हिन मस्जिद में 2 महीना इत्काफ वेहे त अल्लाह ताला एतरो अजर अता फरमाइंदुस जो हिकड़ी हाजत जिला के मुसलमान सा गड जी हले वरी जो सुभान अल्लाह अब ध्यान मोड़े लीजिए हिकड़ी नेकी मस्जिद नबवी जी अल्लाह नसीब कंदो मदीनो दिसन सभिनी के मदीनो पाक बरकतन वारो शहर मदीनो इज्जतन वारो शहर हिते तू लाख रुपया खर्च कर बल्कि 2 लाख रुपया खर्च कर मदीने में रुपयो खैरात कर तो तोखे करमाबाद में 2 लाख रुपया खर्च करन जेतरो अजर मिलंदो तू खोटकी में 2 लाख रुपया खैरात कर मदीने पाक में रुपयो खैरात कर त अल्लाह तोखे 2 लाख रुपयन जेतरो अजर अता फरमाइंदो मस्जिद नबवी में हिकड़ी नमाज पढ़ो घोटकी जिले में 2 लाख नमाजों पढ़ मस्जिद नबवी जी हिकड़ी नमाज का अफजल न थियो थी सुभान अल्लाह तू पंजे घोटकी में साईं मुझा 2 लाख साल 2 लाख महीना इत्काफ वेहे 2 लाख इत्काफ जो सवाब हिकड़े दी में मदीने वारे साईं जी मस्जिद नबवी में तो के मिलो छा तो भाई मदीने जो शान महबूब पाण त शान वारो पर मदीनो शहर भी शान यार सुभान अल्लाह यार मदीने जी गाल थी अचे तो वरी वरी मुर्शिद जा शेर दा ज़हन में अची वञे मुर्शिदन फरमायो जिब्रील बईंदो सैयद जी सलामियते फलकन ता अचन फौजूं
गोहर जी गुलामी ले मेलो मतल हर दम हर वार मदीने में मिलिया मोहब्बत वारन के दीदार मदीने में सजा बारिया बख्शे कुल बदकार मदीने में है मिलिया मोहब्बत वारन के दीदार मदीने में ओ कुरान दिनो आदस इज़्ज़लमू अनफुसहुम मदीयुन जी मिले माफी मिट जन था मिड़ोई गम अल्लाह ही जाने थो इसरार मदीने में मिलिया मोहब्बत वारन के दीदार मदीने में पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या अल्लामा इब्न अबी दुनिया रिवायत आंदिया हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बड़ी प्यारी हदीस आ दने दिल ठरी पवंदी पर फायदो ने के दींदी जेको अमल कंदो हां अग में बुधाया तो फायदो अमल वारन जे लाए दुखी गाल ना है सोली गाल मुझे नबी जो हर फरमान आसान ईमान जी रूही कुवत होजे मुनाफिकन जे ला बेईमान जे ला नमाज जो बरकत मुश्किल है सुभान अल्लाह मुझे नबी फरमायो मन मशा फी हाजत अखीहिल मुस्लिमे जेको पंजे मुसलमान भाव जी हाजत रवाई जेला उन जे कम में आसानी पैदा करण जेला निकरे कतबल्लाहु लहू बिकुल्ल खतवतिन 70 हसनतन अल्लाह ताला उन जी हर विख जे बजाए उन के 70 नेकियुन जो अजर अता फरमाईंदो 70 नेकियूं ये पंजे मुसलमान भाव सां गजी हली हितां कराची थो वञी उन जी हाजत रवाई जेला उन जे कम जेला तू कराची वञी हाने भाई त केतिरियूं विखूं थींदियूं गाड़ी ते भी भली वञी पर विखूं त काउंट थींदियूं न गणपत थींदी न हिकड़ी विख 70 नेकियूं बी विख 70 नेकियूं हिकड़ी विख जे बजाए 70 नेकियुनि जो अजर मिलंदो नबी तो फरमाए व महा अनहु 70 सय्यतन इला अन यरजिअ मिन हैसु फारकहू हर विख जे बजाए अल्लाह उन जा 70 गुनाह बख्शे माफ करे छॾींदो 70 नेकियूं मिलंदियूं 70 गुनाह मिलंदा एस्ताणी अजर मिलंदो रहंदो जेसी पंहिंजे घरां निकतो हुयो घर वापस नथो अचे तेसी यो अजर उन जे नसीब में अमाल नामे में लिखबो रहबो फैन कुदियत हाजतहु अला यदे पर जे उन जे हथ ते उन जी हाजत पूरी थी वई जे कम जे ला वियो हुयो उन जो कम उन पूरो कयो हाजत रवाई कई हाजत पूरी कई खरज मिन ज़ुनूबिही कयौम वलदतहु उम्मुहु मदीने वारे साईं फरमायो अल्लाह उन के गुनाहन का इए पाक करे छॾींदो आ जियां अज पंहिंजे माउ जे पेटां जाओ आहे वरी जो सुभान अल्लाह अब खानपुर मां तो हिकिड़ो दोस्त वठी वियो घोट की हल मुझो कम आहे फिलानी जगह ते फिलानी खान वट हले वो कम कराए दे तू उन सां गजी हले
विख विख जे बजाय 70 नेकियूं, विख विख जे बजाय 70 गुनाह बख्शजी विया। पर तो उन जो कम पूरो कयो, उते पहुची उन जी हाजत रवाई कई, तू जे करे उन मिस्कीन जो कम थी वियो। मदीने वारे साईं फरमायो त तुंजा हर गुनाह अल्लाह बख्शे माफ करे छड्या। व इन हलक फीमा बैन ज़ालिक दखलल जन्नत बिगैर हिसाब। पर कंहिंजी हाजत रवाई जे लाइ घरां निकतो, रस्ते में मौत अची वियुसि, वफ़ात करे वियो। मदीने वारे साईं फरमायो त उन मुसलमान खे बिना हिसाब किताब जे अल्लाह जन्नत में रवानो कंदो। हिसाब बिन जेला, किताब बिन जेला, पुछाना बिन जेला, मीज़ान बिन जेला अल्लाह जो फरमान इंदो। ओ जन मुसलमानन जी हाजत रवाई कई, मिस्कीनन जी मदद कई, हली वनी मिस्कीनन जी पर घोर लदिया ओरे अचो। तवां जेला हिसाब नाहे, पुछाणो नाहे, मीज़ान नाहे, अचो बिना हिसाब जे जन्नत जा 8 दर तवां जे खुलियल आहे। अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अर्ज के या रसूल अल्लाह अय्युन नास अहब्बु इल्लल्लाह। ओ मुझा महबूब बुधायो तो दुनिया में अल्लाह जो महबूब बानो केरवा। या रसूल अल्लाह, अल्लाह जो महबूब केरा? करमाबाद में अचण वारो रब जी मोहब्बत खपे कि न खपे? केर न तो चाहे अल्लाह जी मोहब्बत न मिले। हर कंहिं जी मुसलमान जी दिल में आ रब जा महबूब अचूं, नमाज पढ़ूं था, रोज़ो रखूं था, ज़कात ॾियूं था त अल्लाह राज़ी थे। हबीब ने फरमायो अहब्बुन नास इल्लल्लाह अनफ़उहुम लिन्नास। तवां में अल्लाह जो महबूब तरीन, पसंदीदा तरीन बानो उहो आ जेको माण्हुनि खे फ़ाइदो ॾींदो आहे। इंसानन के फायदो दे, मानन के फायदो दे, यो अल्लाह जो महबूबा। व अहब्बुल अमाल इल्लल्लाह, ए अल्लाह वट सब का पसंदीदा अमल यो आ जो सुरूरुन तुदखिलुहु अला मुस्लिमिन, के मुसलमान के खुश करे, उन जी हाजत रवाई कयई, उन जो दुख लाहे, उन जे चेहरे ते मुस्कुराहट आंदई। मदीने वारे साईं फरमायो त इन का वधीक ॿियो को भलो अमल आहे ही कोन। के खुशी ॾिनई औ तकशिफो अनहो कुर्बतन, के जो दुख लाथई औ तकदी अनहो दैनन, के जो कर्ज लाथई औ ततरुदो अनहो जुअन, के बुखारे के मानी खराई वले अन अमशी मा अखिन फी हाजतिन, के मुसलमान जी हाजत रवाई जिला हले। अहब्बु इलैय मन इतकिफ फी हाज़ल मस्जिद, जेकरे के मुसलमान जी हाजत रवाई जिला निकरो, फायदे पहुंचाण जिला निकरो, के बुखारे जो पेट पालियो, के उन्यारे के पानी पियायो, के कर्ज़ीअ जो कर्ज लायो, के परेशान जो दुख लायो। महबूबन फरमायो मुखे इन का वधीक इहो अमल वणे थो को मुंहिंजी मस्जिद नबवी में एतिकाफ वेहे, हिकिड़ो महीनो या 2 महीना हिते इबादत करे, रियाज़त करे, नमाज़ूं पढ़े। पर मूंखे पंहिंजो उहो उम्मती वणंदो आहे जेको मुझे उम्मतन जी, मुसलमानन जी हली वनी मदद कंदो आहे। नबी के वो बानो वणंदो आहे जेको ॿियनि जी मदद करे, अल्लाह के वो वणंदो आहे जेको ॿियनि जी मदद करे। करमाबाद वारा पोइ कहिड़ो रस्तो वठंदे, कहिड़ो रस्तो वठंदे? नबी वारो न, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे। सहाबिया सुभान अल्लाह अर्ज के या रसूल अल्लाह, मुझो अबो वफात करे वियो आ, जंते 1 लख दिरहम कर्ज हुयो हिकड़े यहूदी जो। या रसूल अल्लाह, यहूदी जो कर्ज मुझे सिर ते छड़े वियो आ, हिन साल फसल न थियो आ। खजे जो फसल थींदो आ मदीने में,
फसल न थियो या रसूल अल्लाह कर्ज लाहे न थो सघां ओ मुंहिंजा लजपाल नबी तव्हां हलो उन यहूदी वटि मुंहिंजी सिफारिश कयो मन तव्हां जे करे मुते कुछ हल्को हथ रखे कर्ज में थोड़ी आसानी करे कर्ज मोटाए दींदो सांस पर ईंदड़ साल फसल लहंदो पो कर्ज मोटाए दींदो सांस या रसूल अल्लाह करम कयो हलो मुसां गॾिजी हाणे यहूदी दे रहमतल लिल आलमीन नबी पंहिंजे उम्मतीअ जी सिफारिश करण जे लाइ वञी रहिया करीम विया यहूदी तो यहूदी हुयो बदबख्त इंसान गुस्ताख इंसान महबूबन करीमन के चई त मां इन माफ कंदो सांस न छडींदो मांस मुखे मुंहिंजो कर्ज वापस खपे नबी करीम के झिड़के छॾियईं माज़ल्ला महबूबन के वापस मोटाए छॾियईं साईं करीम मायूसी वापस मोटी आया कुछ ॾिहाड़ा गुज़रिया साॻियो सहाबी वरी मुंहिंजे लजपाल नबी जे दर ते आयो आहे मुंहिंजा महबूब मुंहिंजो ॿियो को त सहारो नाहे ॿी का दवाट नाहे हबीबा तूं ही आहीं जेको मुंहिंजो हाजत रवा आहीं मुंहिंजो परवरदिगार तूं आहीं ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजी दुखन लाहिण वारो तूं आहीं दर्दन लाहिण वारो तूं आहीं वरी मुंहिंजी सिफारिश कर हली यहूदी हबीबा हलो यहूदी वटि सिफारिश कयो हली महबूबा हलो हली सिफारिश कयो यहूदी ॾाढो तंग कयो आहे पीहर मुंहिंजा महबूब हुन सां गॾिजी हलिया पीहर आया यहूदी के फरमाइंदा ओ यहूदी मुझे सहाबी ते तंगी न कर ईंदड़ साल फसल लहंदो तुझी हाजत रवाई थींदी तुझी परेशानी लहंदी तुझो कर्ज तोखे वापस मिलंदो जिम्मो मां तो खणा मां ज़ामिन आहियां हिन जे कर्ज जो ज़ामिन मां आहियां पर हुन बदबख्त सुञातो न वरी साईं जन के वापस मोटाए छॾियईं महबूब सोना वरी वापस मोटी आया कुछ ॾींहं गुज़रिया तो वो सहाबी हाणे वरी रोंदो रोंदो साईं करीमन वटि आयो या रसूल अल्लाह यहूदी ॾाढो तंग कयो आहे महबूब भला वञा त किॾे वञा तूं ई त सहारो आहीं तूं ई त मुंहिंजो सहारो आहीं सहारो बे सहारन जो मोहम्मद मुस्तफा है सहारो बे सहारन जो मोहम्मद मुस्तफा है वसीलो बे वसीलन जो सो अहमद मुजतबा है सहारो बे सहारन जो मोहम्मद मुस्तफा है टियों दफ़ो आयो आहे त मुंहिंजा नबी टियों दफ़ो उन सां गॾिजी हलन सां असांखे न हिकिड़ो दफ़ो को जवाब ॾे वरी उन जे दर ते न वेंदा मां उन वटि तुंहिंजी सिफारिश खणी हलियुसि मूंखे मुंहिंजो नंग न सुञातो हाणे कहिड़े मुंहं सां त मूंखे वठी हली सॼी ज़िंदगी उन सां तव्हां वरी मामिलो न कंदव हा बा ईअं ई आहे न वरी असां कोन ईंदासीं जेको हिकिड़ो दफ़ो जवाब ॾे वाह मुंहिंजा रहमत लिल आलमीन नबी वाह मुंहिंजा शफीक नबी पंहिंजे मिस्कीन उम्मतीअ जे लाइ वरी वरी बि दुश्मन जे दर ते हली था वञनि त मन मुंहिंजो रहम पवेस मन मुंहिंजी लज पवेस जो मुंहिंजे उम्मती ते शफ़क़त करे पर बदबख्त इंसान टियों दफ़ो बि मुंहिंजे महबूब खे झिड़के ॿाहिरि कढियईं दड़को ॾिनई मुंहिंजा महबूब सुण मायूस थी वापस निकता सहाबी भी पोयां पोयां पियो अचे महबूबन फरमायो हाणे घर नथा हलो मूंखे पंहिंजे बाग में वठी हल उते तो हला यहूदी त न सुञातो पर रब त सुञाणे पियो हबीबन फरमायो हलिया मूंसां गॾिजी उन जे बाग में आया हिकिड़े वण जे हेठां अची वेठा खजी खे पाणी न मिलियो सुकल खजियूं हुयूं ताज़ियूं खजियूं हुजनि हा त फसल ॾिया मौसम गुज़री वई साईं करीम अचे वेठा कुछ देर लेटिया निंड न आई उथी बीठा साहब ये चढ़ वण ते हण वण ते चढ़ हिन खे धूणो ॾे खजीअ जे वण खे धूणो ईंदो आहे
बाबून फरमाया चढ़े ने लोड वन हाने न उते खजी बीठी आ न खजी जो को डोडो बीठो आ न साईं मुजा कतल बीठी आ पर सहाबी जो अकीदो नबी फरमायो आ त को मामलो हुंदो वहाबी जो अकीदो ना है सहाबी जो अकीदो चढ़ी वे वणे जे मथा वनी जो धूणा ॾिनई जिया जो लोॼई त सुकल वण मां ताज़ी खजूर हेठ किरण लगी आहे लोॾींदो रहियो खजूर किरंदी रही साईं करीमन फरमाया अञा लोड वरी जो लोॼई चे तो ताजो मुझे बाग जो जेतरा वणो या हेठा हेठा का माण्हूअ जी चेल ताईं कद में खजीअ सां भरजी विया आहिनि साईं करीमन फरमाया जरूरत पूरी थई कि न अर्ज की या रसूल अल्लाह कर्ज त लही वेंदा हे साल त सुखो गुजरंदो पर ईंदड़ साल फसल न थे मुझा महबूब परवाह नाहे मुझो ईंदड़ साल बि सुखो गुजरी वेंदो वरी जो सुभान अल्लाह गरीब परवरी ये कबिया बेन जी मदद ये कबिया मिस्किनन जी पर घोर पुट ये लहबिया तू मुसलमान नहीं त पंजे नबी जे रस्ते ते हल पंजे नबी वारी वाट वठ दिल में वेर रखियो वेठो हुजी फायरन सा विडियो वेठो हुजी अजीजन के अजियतूं पहुंचाई धारिया त धारिया पर तो मां पंजा बेजार लगा वेठा हुजन पंजा तो मखे तोते कावड़िया वेठा हुजन सजो दी दरगाह दींदो वती गारियूं दींदो वती न मिठा दिलियूं न रंजा दिलियूं न दुखा सुलह करण वारो थी गंठिण वारो थी अल्लाह वारन जे आस्थाने ते आयो ही वलियन वट उहे ईंदा आहिनि जेके छिनंदा न आहिनि जोड़ण वारा हूंदा आहिनि जैसा वेर वथे अज वायदो करदो ने के माफी ॾिनी सी ॻाल्हायो न था चओ तो उन्हनि खे माफ़ी ॾिनी सी चओ हिते दिल में इहो जेको दुश्मनी अथई वेर अथई हिन साम्हूं परे पासे उछलाए पोइ वञे हिन रोड ते ईअं न चढ़जां जंहिंजे लाइ दिल में मेर अथई सा कढी पोइ था वञे वाइदो आहे मूंसां मुड़साणो वाइदो या ज़नानो वाइदो जेके तोसां नाराज़ आहिनि न तूं हली वञ उन्हनि खे परचा जेके कावड़ियल आहिनि न हली वञ उन्हनि खे परचा साईं करीमन फरमायो जेको पहिरियां परचाइण जे लाइ वेंदो जन्नत में अल्लाह उनखे पहिरियां मोकिलींदो जेके चुगल खोर तव्हांजे विच में जे वेठा आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं न ॿुधो ॿ भाइर हूंदा आहिनि टियों उन्हनि जे विच में ईअं चुगल खोर लड़की बीहंदो उनजी ॻाल्हि हुते उनजी ॻाल्हि हुनखे भुर भुर छेड़ो जंग मचे आओ न वेढ़ाइण जे लाइ एड़न मानुन सा गजी न वियो खैर ख्वाह थियो सजण थियो पुट जिंदगी आहे चंद ॾींहंनि जी सदाई जीअण जे लाइ नाहियो आया पैसे ते विढ़ो ज़मीन जे टुकड़े ते झेड़ा कयो साईं मुंहिंजा बनीअ जे 2 फुटनि ते विढ़िया वेठा हुजो हेरे असां ॾिठोसीं असां वारे पासे 2 भाइर हुया 3 इंचनि जी ज़मीन हुई हिक ॿिए जी ॾाढ़ी में हथ विझो वेठा रोड 3 इंचनि जी ज़मीन थी अरे या जमीन इतने पई थुकूं खाईंदी तू वञी कब्र में पवंदे जमीन जे टुकड़े सां भाइरन सां तो विढ़ी जमीन जे पंहिंजे दोस्तन सां तो विढ़ी झेड़ा फसाद तो करी न मिठा दुनिया के न ॾिस तू अल्लाह जी रहमत ॾे नज़र रख नरम दिल थी माफियुन ॾियण वारो थी साईं मुंहिंजा शफीक बणजी वञ असांजा त बुज़ुर्ग ईअं चवंदा आहिनि जेको गार ॾे उनखे माफ़ी ॾे उन्हनि के माफी दे माफी ॾियण सां इज्जत घट भी ना है इज्जत वधंदी तू स्टाम्प पेपर खणी अच मां सही तो करे जे माफी ॾियण सां तुंहिंजी इज्जत घटिजे त मूंखां नंढो भराए वठिजे छो त मुंहिंजे नबीअ जो फरमान ग़लति नथो थी सघे नबीअ जो हर कोन सचो आहे तो अमल कबो कि न कोन कबो कहिड़ा कहिड़ा अमल कंदो स्टेज वारा वञी सां हथ मथे कर अमल कबो अल्लाह शाद ऐं आबाद फरमाईंदो रब तव्हांखे को ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो
अल्लाह कंदो जिथे हुंदो सदाई सुखिया गुजारींदो अल्लाह तवां जे मथा को कोसो वाह न घुलाईंदो रब कंदो सदाई सुखन जे सामो हुंदो दुख तां जे आडो न ईंदा रब शाद ऐं आबाद फरमाईंदो वमा अलैना।